पीपल्स पार्टी पानी के मामले ते कदे भी सौदेबाज़ी न कंदी। नवन केनालन के मामले ते पीपल्स पार्टी जो वाज़े मौक़िफ़ आहे। मासी में भी खुलियल मुखालिफ़ कई। मुहिबे वतन की हैसियत सां चवां थो त नओं पेंडोरा बॉक्स न खोलियो वञे। उन्हनि माण्हुनि जे हथनि में ॻाल्हि अची वेंदी जिन जे हथनि में वॾे अरसे खां को इशू नाहे। पीपल्स पार्टी अॻवान खुर्शीद अहमद शाह जूं सखर में मीडिया सां ॻाल्हियूं चयाईं अहिड़ो मौक़ो न ॾिनो वञे जो पीपल्स पार्टी के मसइलनि में मुझणो पवे। अॻु में ॿिनि सूबनि जूं हालतूं बहितर नाहिनि। टे सूबे में नओं मामिलो कर खणंदो। केनाल अॾण सां वॾो नुक़सानु थींदो। पाणी पंजाब जो न वेंदो, सिंध जो वेंदो। अहिड़नि मामलनि ते छेड़छाड़ न कई वञे। पीटीआई जे एहतजाज ते को एतराज़ नाहे। संदन कानूनी हक़ आहे। एहतजाज के तकलीफ़कारी में तब्दील कयो वियो त बर्दाश्त न थींदो। आईन कानून जे हदनि में रही एहतजाज करणु सभिनी जो हक़ आहे। एसआईएफसी जे एपेक्स कमेटी जे इजलास जो वक़्त तब्दील। वज़ीर आज़म जी सदारत हेठि एपेक्स कमेटी जो इजलास सुभाणे थींदो। एसआईएफसी जे एपेक्स कमेटी जो इजलास अॼु सॾायो वियो हो। इजलास में अस्करी ऐं सिविल क़यादत समेत चइनी सूबनि जा वॾा वज़ीर ऐं ॿिया शरीक थींदा। इजलास में सीड़पकारी बाबति मामलनि ते ब्रीफिंग ॾिनी वेंदी। गुज़िरियल इजलास जे फ़ैसिलनि ते अमल दरामद बाबति रिपोर्ट पेश कई वेंदी। इजलास में ज़राअत ऐं आईटी समेत ॿियनि शोबनि में सीड़पकारी ते ग़ौर कयो वेंदो। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में हाकारी लाड़ो। कारोबारी हफ़्ते जे पहिरें ॾींहुं 100 इंडेक्स 95,307 सतह जे नई बुलंदतरीन सतह ते पहुची वई। रावलपिंडी जी एहतसाब अदालत अडियाला जेल में पीटीआई बानी ऐं बुशरा बीवी ख़िलाफ़ अॼु ॿिनि केसनि जी ॿुधणी कंदी। तोशाखाना 2 केस जी ॿुधणी स्पेशल जज सेंट्रल शाहरुख अर्शमंद कंदो। 190 मिलियन पाउंड रेफरेंस जी ॿुधणी एहतसाब अदालत जो जज नासिर जावेद कंदो ऐं पीटीआई बानी खे अदालती कमरे में पेश कयो वेंदो। बुशरा बीबी अदालत में पेशीअ लाइ अडियाला जेल पहुची वई। तोशाखाना जे ॿिए केस में जवाबदारनि ते फ़र्द जुर्म लागू थियण जो इम्कान। वीपीएन अक्सर गैर इख़लाक़ी कमनि में इस्तेमाल थी रहियो आहे। वीपीएन के रजिस्टर्ड कयो वञे ऐं हाकारी तनक़ीद कई वञे त उन खे इस्तेमाल करण में को हर्ज नाहे। इस्लामी नज़राती काउंसिल के चेयरमैन अल्लामा राकिब नईमी जो चवणु आहे त जहिड़ी तरह लाउड स्पीकर के लाॻापियल एक्ट ख़िलाफ़ इस्तेमाल कयो वेंदो त केस दाख़िल बि थींदो ऐं सज़ा बि ॾिनी वेंदी। वीपीएन ज़रिए गैर इख़लाक़ी मवाद ऐं ग़लति प्रोपोगेंडा पकड़ी वेंदी त गैर शरई हूंदो। हवाउनि जो रुख तब्दील। पंजाब में स्मॉग की शिदत में घटाई। फिजा लगातार सेहत लाइ हानिकार। लाहौर हवाई गदलान में पहिरें नंबर ते बरक़रार। शहर जो AQI 449 रिकॉर्ड। बहावलपुर ॿिए ऐं नईम खान 3 नंबर ते। सेहतमंद मुआशरे लाइ सेहत जे शोबे में बेहतरी अंडर आहे। अवाम जे लाइ सभ खां ॾुखी सूरतहाल इलाज हूंदो आहे। तिबी शोबे सां लॻियल माण्हू ॿिनि माण्हुनि जी उमीद हूंदा आहिनि। क़ौमी असम्बली जे स्पीकर सरदार एयाज़ सादिक जो तक़रीब खे ख़िताब चवे थो तिबी शोबे सां लॻियल माण्हुनि जो मुआशरे में ख़ासि मुक़ाम आहे। कायदे आज़म जी मज़ार साम्हूं इलाइक़े में गैर कानूनी अदावत ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त ॿुधण जोगी हुजण बाबति वधीक दलील तलब। सिंध हाई कोर्ट केस जी ॿुधणी 3 हफ़्तनि लाइ मुलतवी करे छॾी। जमशेद टाउन जे प्लाट नंबर 211 ते गैर कानूनी इमारत जी अदावत कई पई वञे। गैर कानूनी प्लाज़ा जी अदावत कायदे आज़म मज़ार जे तक़दुस ख़िलाफ़ आहे। बुकिंग लाइ इश्तिहार भी जारी कया विया आहिनि। दरख़्वास्त गुज़ार जस्टिस ज़फ़र अहमद राजपूत सवाल कयो त बुकिंग लाइ इश्तिहार शाया करण सां छा थींदो। मुल्की हालतुनि में अवां छा सिर्फ़ इश्तिहारनि ते यकीन रखे सघो था।
भोजपुर भरिसां हथियारबंदनि हथाक पातल एंटी करप्शन खाते जो अहलकार पासिया पुलिस पारां ऑपरेशन दौरान मुख्फी के बाज़ियाब करण जी दावा। 4 ॾींहं खां पातल एंटी करप्शन खाते जो अहलकार सिल्फकार डहाणी बाज़ियाब थी पियो। पुलिस चवणाहित जमालबार इलाइक़े में ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन दौरान ॾोहारे सां मुक़ाबिलो थियो। फारिग जी ॾे वठ बाद मुख्फी के बाज़ियाब कराए पियो आहे। तंगवाणी भरिसां ॻोठ अरसला बिछराणी में 2 ॼणा क़तल। हथियारबंद नौजवान जावेद मलिक ऐं बाबर मलिक खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। मारिजी वल 2 ॼणा कोर्ट जी हाज़िरी तां वापसि अची रहिया हुआ त मथनि फायरिंग कई वई। नई देर भरिसां साधू देरो कोट वटा राइस कैनाल जे कपर तां हिक शख्स जो लाश इतला मिलण ते पुलिस पहुची लाश तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ अस्पताल पहुचायो। पुलिस मौसूब मक़तूल जे जिस्म ते कुआड़े जा बार थियल आहिनि। लॻे थो त खेसि कुआड़ियूं हणी क़तल कयो पियो आहे। मक़तूल जी सुञाणप न थी सघी। जामशोरे भरिसां सईदाबाद वारे इलाइक़े में पाणी जी खॾ मां नौजवान जो लाश पुलिस चवणो आहे त लाश लॻभॻि 5 ॾींहं पुराणो आहे। नौजवान जी सुञाणप न थी सघी आहे। कक्कड़ वेझो कमरानी बिरादरी जे माण्हुनि जो ॻोठाणे खां फुरई तशद्दुद ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं इंडस हाईवे ते धरणो रोड ब्लॉक। ट्रैफ़िक मुअतल थी वई। एहतिजाज कंदड़नि जो चवणो आहे त हथियारबंद नौजवान खां मोटरसाइकिल रोक रक़म ऐं मोबाइल फोन फुर करे विया। फुर थियल सामान वापसि कराए जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। आई पाकिस्तान जो ऑस्ट्रेलिया खिलाफ टास्क थी बैटिंग जो फैसलो। 3 मैचनि जी सीरीज़ में ऑस्ट्रेलिया के 2-0 जी सरसी हासिल। ऑस्ट्रेलियावी टीम जे में का बि तब्दीली न कई पई। आख़िरी T20 मैच लाइ पाकिस्तानी प्लेइंग 11 जो कप्तान तब्दील। मोहम्मद रिज़वान आराम कंदो। सलमान अली आका कप्तान जी ज़िम्मेवारी संभालींदो।